ओम शांति। अतिथि मिले तारीख़ 4/12/2023 मिठा मिठा बाप-दादा चवनि था मीठे मीठे ॿार सतगुरु जो सहज वशीकरण मंत्र असांखे मिलियो आहे त की चुप रही करे मामेकम यादि करो। इहे ई माया खे अधीन ठाहिण जो महामंत्र आहे। प्रश्न श्री बाबा ई सभिनि सां बोलो ग्राहक आहे कीअं? उत्तरा बाबा चईंदा आहिनि ॿार तव्हां वटि देह सहित जो बि पुराणो कचिरो आहे उहो मूंखे ॾियो, उहो मां वठंदो आहियां। सो बि जॾहिं तव्हां मरण ते आहियो, तव्हांजे सफ़ेद कपिड़ा बि मरण जी निशानी आहिनि। तव्हां हाणे बाप ते बली चढ़ंदा आहियो। बाप 21 जन्मनि जे लाइ मालामाल तव्हांखे करे ॾींदा आहिनि। बाप भक्ति मार्ग में बि बाप सभिनि जी मनोकामना पूर्ण कंदा आहिनि। ज्ञान मार्ग में बि सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान ॾेई असांखे त्रिकालदर्शी ठाहींदा आहिनि। गीता भोलेनाथ खां निरालो। ओम शांति। भोलेनाथ जे सम्मुख वेठा आहियो न। वापारी माण्हू चईंदा आहिनि अहिड़ी कोई मत जो पूरो मूरो कम बुद्धि वारा। अहिड़ो कोई मत जो मूरा हुजे जो 1000-2000 जो माल वठी करे असांखे खूब धन ॾेई करे वञे। मतिलबु भक्ति मार्ग में वापारी माण्हू चईंदा आहिनि की अहिड़ो कोई भोलो माण्हू हुजे जो असांखे कम पैसनि में ॾाढो सारो माल ॾेई वञे। 1000-2000 जो माल वठे असांखां ऐं असांखे खूब धन ॾेई वञे। हे भॻवानु असांखे अहिड़ो ग्राहक मिलायो। हाणे भोलेनाथ बाप अची करे ॿारनि खे आदि मध्य अंत जो राज़ सम्झाईंदा आहिनि, त्रिकालदर्शी ठाहिनि था न। मूं जहिड़ो ग्राहक तव्हांखे कॾहिं मिली न सघंदो आहे। तव्हां हुननि खे अर्पण कंदा आहियो। भक्ति मार्ग में ॾाढी महिमा कंदा आहियो। भोलेनाथ जी महिमा थींदी आहे। तव्हां माता पिता आहियो। उहे अची करे राजयोग सिखलाईंदा आहिनि। राजा ई ॾींदा आहिनि न। बाप खे चईंदा आहिनि इहो पुराणो कचिरो आहे न, उहो असां तव्हांजे मथां बली था चढ़ायूं। त बाबा चईंदा आहिनि भक्ति मार्ग में मुंहिंजी ॾाढी महिमा कंदा आहिनि। भोलेनाथ जी महिमा थींदी आहे। तव्हां माता पिता आहियो। उहे अची करे असांखे राजयोग सिखलाए करे राजा ई ॾींदा आहिनि। बाप खे चईंदा आहिनि इहो पुराणो कचिरो आहे न, उहो असां तव्हां ते पूरो बली था चढ़ायूं तव्हांजे मथां। तव्हां असांखे 21 जन्मनि जे लाइ मालामाल कंदा आहिनि। शराफ़ हूंदो आहे न, सटा मटी कंदा आहिनि, कमीशन ॾींदा आहिनि न, कमीशन वठंदा आहिनि। इहे बि कचिरो जो बि आहे देह सहित उहो सभु तव्हांखां वठंदा आहिनि। जॾहिं तव्हां मरण ते आहियो, हाणे हिते तव्हां ब्रह्म कुमारियुनि जे कपिड़ा बि सफ़ेद आहिनि जीअं की तव्हां मरियल आहियो। मरण वारनि ते हमेशह सफ़ेद चादर चढ़ाईंदा आहिनि न, कोई बि दाग न हुजे। हिन समय सभिनि जो माया ते सभिनि खे माया जो कालो दाग लॻल आहे। हिन खे ई राहु जो ग्रहण चइबो आहे न। चंद्रमा ते बि ग्रहण लॻण सां कारो थी वेंदो आहे। त हीअ माया जो ग्रहण बि सॼी विश्व खे कारो करे ॾींदो आहे। हिन में तत्व आदि सभु अची वेंदा आहिनि। त बाबा चवनि था की हाणे दाग मतिलबु राहु जो ग्रहण लॻल आहे। बाप वेही सम्झाईंदा आहिनि इहे तव्हांजो राजयोग आहे। राजयोग सां स्वर्ग में राजी प्राप्त करणी आहे। तव्हां राजाउनि जो राजा ठहींदा आहिनि। नारायण ई नशो रहंदो आहे। नर सां नारायण ठहींदा आहियो न। लक्ष्मी नारायण जो राज्य हूंदो ई आहे सतयुग में। त ज़रूरु मूंखे बि अंत में अचिणो पए। इहे समय आहे भक्ति मार्ग जो। भक्ति मार्ग में दर धका खाईंदा रहंदा आहिनि। धका खाईंदा मथो टेकदा रहंदा आहिनि। भक्तनि जो रखवालो मां भॻवानु आहियां। भक्ति जो फल अची करे ॾींदो आहे। सभु भक्त त आहिनि परंतु सभिनि खे हिकु जहिड़ो फल न मिलंदो आहे। कोई खे साक्षात्कार थींदो आहे, कोई खे पुत्र मिलंदो आहे अल्पकाल जे लाइ। क़िस्म क़िस्म जी मनोकामना पूरी मां ई कंदो आहे। दुनिया में कंहिंखे बि पतो न आहे की भॻवानु आयल आहे। राजयोग सिखलाइण ईंदा आहिनि। सम्झंदा आहिनि उहो द्वापर में आयो तॾहिं राजयोग सिखलाई, पोइ हुते नर सां नारायण कीअं ठहींदा।
अगरि भॻवानु द्वापर में आयो त हुते नर सां नारायण कीअं ठहींदा। हाणे ई बाप असांखे राज्य सिखलाए करे राजा जो बि राजा ठाहींदो आहे। हिते त सिर्फ़ु तव्हांखे चुप रहणो आहे, मनमना भव। इहे ई सतगुरु जो सहज वशीकरण मंत्र आहे। हिन मंत्र में ॾाढी आमदनी आहे। इहा माया खे पंहिंजे अधीन करण जो मंत्र आहे। माया जीत जगत जीत भक्ति मार्ग वारनि जो आहे मन जीत जगत जीत। पर हिते बाबा चईंदा आहिनि माया जीत जगत जीत। इन जे लाइ उहे हठ योग आदि कंदा आहिनि, जो सो बि जगत जी ठहिण जे लाइ न कंदा आहिनि, उहो त मुक्ति जे लाइ कंदा आहिनि। बाप अची करे चईंदा आहिनि ॿार ध्येय सहित ध्येय सर्व धर्मानी, मां फलानो धर्म वारो आहियां, फलानो आहियां। इहे सभु ॻाल्हियूं छॾो, पंहिंजे खे आत्मा सम्झी मामेकम यादि करो। बसि मां जो मत ॾियां थो हुन ते हलो। बाक़ी हाणे ताईं जो अनेक मतनि ते हलंदा आया आहिनि, उन सभिनि जी मत छॾणी पए। हाणे हिकु बाप जी मत ते हलो, बाक़ी अनेक मत छॾो त तव्हांजो ज्ञान बिल्कुलु नयो थी वेंदो। सम्झंदा आहिनि इन्हनि जी ॻाल्हियूं ई नयूं आहिनि। तव्हां ॿार जॾहिं कंहिंखे बि सम्झाईंदा आहियो त पहिरियों उन जी नब्ज़ ॾिसणी आहिनि। सभिनि जे साम्हूं हिकु जहिड़ी ॻाल्हि न करणी आहे। मनुष्यनि जी आहे अनेक मत, तव्हांजी आहे हिकु मत, परंतु नंबरवार आहे न। जो सुठो योग में रहंदो आहे, धारणा कंदो आहे, उहो ज़रूरु सुठो सम्झाईंदो। त बाबा सां योग हूंदो तॾहिं असांखे बाबा जी ॻाल्हियूं धारण थींदी वेंदियूं। श्री बाबा जी यादि सां असांजी आत्मा पवित्र थींदी वेंदी, बुद्धि स्वच्छ थींदी वेंदी, त धारणा थींदी वेंदी। धारणा थींदी वेंदी त ई त सुठो सम्झाए सघंदासीं। कम धारणा वारा कम सम्झाईंदा। कोई बि हुजे उन्हनि खे हिकु ई सिंपल ॻाल्हि ॿुधायो। भल गृहस्थ व्यवहार में रहंदा आहियो, परंतु कमल फूल समान पवित्र रहो। तव्हांखे मालूम आहे कमल जे फूल जो ॿार बि ॾाढा हूंदा आहिनि, ऐं मिसाल बि उन्हनि जो ई ॾींदा आहिनि। कमल जे फूल गृहस्थी हूंदो आहे, बाबा चईंदा छो कि कमल जे फूल जिते बि उगंदो आहे न, उते चाहे उनजे हेठां जो बि चीज़ूं हूंदियूं आहिनि न, उन्हनि जी सभु कम में ईंदियूं आहिनि। तव्हांखे मालूम आहे कमल जे फूल खे ॿार बि ॾाढा हूंदा आहिनि, ऐं मिसाल बि उन्हनि जो ॾाढो ॾींदा आहिनि। हाणे ॾिसो, हर हिकु कमल जो फूल पंहिंजे भार जो बि फ्लावर जेको आहे सभिनि खां सुठो, उहो बि कमल जो फूल मञंदा आहिनि। बाप खे बि ॿार त ॾाढा आहिनि। कमल जो फूल ख़ुदि पाणी जे मथां रहंदो आहे, बाक़ी ॿार हेठां रहंदा आहिनि। ये मिसाल सुठो आहे न। बाबा चईंदा आहिनि गृहस्थ व्यवहार में रहंदे हुए परंतु पवित्र रहो। हिन दलदल जहिड़ी दुनिया में रहंदे हुए असांखे बाबा सां कनेक्शन रखी करे सिधा पवित्र रहणो आहे। बाबा चवनि था इहा ॻाल्हि थी वई पवित्रता ते, सो बि अंतिम जन्म जे लाइ पवित्र रही मामेकम यादि करो। रचना जी पालना बि ज़रूरु करणी आहे न, न त हठ योग थी वेंदो। बाबा जी रचना त ॾिसो केॾा सारा ॿारनि जी बि बाबा त संभाल करनि था न। पर बाबा त एवर प्योर आहिनि, बाबा खे कोई पुरुषारत न करिणो। पर बाबा चईंदा आहिनि न मूंखे यादि करो, तव्हां बि मूं जहिड़ा ठही करे सभिनि जी पालना करो, न त हठ योगी थी वेंदा। दुनिया में पवित्र त ॾाढा रहंदा आहिनि। बाल ब्रह्मचारी त भीष्म पितामह मिसल थी आहे न। बाल ब्रह्मचारी त भीष्म पितामह मिसल थी आहे। अच्छा, बाल ब्रह्मचारी उहो जो स्त्री पुरुष ॿई इकट्ठा रही पवित्र रहनि। गंधर्वी विवाह जी चर्चा त शास्त्रनि में बि आहे, परंतु कोई ॼाणंदो न आहे। इहे त बाप ई अची करे असांखे सभु ॻाल्हियूं यथार्थ सम्झाईंदा आहिनि। बसि शास्त्रनि में अहिड़ा नाम आहिनि जीअं मनमना भव, गंधर्वी विवाह, लेकिन यथार्थ अर्थ त बाबा ई अची करे ॿुधाईंदा आहिनि। इहे त बाप ई अची करे सभु सम्झाईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि ॿार हाणे काम चिता जे बदिले ॿई आत्मायूं ज्ञान चिता जो हथियालो बांधो।
हाणे कामचिता जो जेको हथियालो ॿधंदा आहिनि माण्हू उहो तारे करे हाणे ज्ञान चिता जो हथियालो बांधो। कहिड़ो सुठो कमु आहे, तव्हां भ्रमण कंदा आहियो, केॾो सुठो कमु असां भ्रमण कंदा आहियूं। दुनिया वारा भ्रमण त कामचिता ते विहारण लाइ शादी कराईंदा आहिनि, लेकिन असां बाबा जो पवित्र भ्रमण अर्थात पवित्र ई, लेकिन असां भ्रमण ॾिसो बाबा सां केॾो सुठो कमु कराईंदा आहिनि। प्रतिज्ञा करणी आहे पवित्र रहण जी। हाणे प्रतिज्ञा करणी आहे पवित्र रहण जी, हिक ॿिए खे सावधान कंदे तव्हां ॿई स्वर्ग में हली वेंदव। हिते त इकठो पवित्र रही करे ॾेखारींदा आहियो, इन करे तव्हां ॾाढो वॾो ऊच पद वठी सघंदा आहियो। भई दुनिया में प्राइम मिनिस्टर, प्रेसिडेंट, मिनिस्टर ठहिण लाइ माण्हू केॾी महिनत था करनि, लेकिन सतयुग में पूरे असांखे अगरि ऊच पद खपे, चलो महाराजा महारानी त लक्ष्मी नारायण ठहींदा, लेकिन स्टेट जा राजा रानी बि त थींदा आहिनि। अगरि उहो ठहिणो आहे त पवित्र त रहो, मिसाल त ॾिबो आहे न। ज्ञान चिता ते वेही स्वर्ग में वञी करे ऊच पद पाईंदा आहिनि। हिन में हिमत आहे वॾी, अगरि पक्का थी हलंदा रहो त पद ॾाढो ऊच आहे। पोइ सर्विस ते बि मदार आहे न, जो ॾाढी सर्विस कंदा, प्रजा ठाहींदा, उहो पद बि सुठो पाईंदा, उहो पद बि सुठो पाईंदा। मम्मा बाबा खां बि ऊच हली वञिणो खपे। परंतु जीअं बाबा चईंदा आहिनि, उहो ॿई क्रिश्चन अगरि आपस में मिली वञनि त विश्व जा मालिक ठही वञनि। अहिड़े जोड़ो कोई निकिरे जो माउ बाप खां बि ऊच हली वञे, सो त आहे न। बाबा चवनि था त जीअं क्रिश्चन माण्हू राज्य न करे सघंदा आहिनि, भले हिक ॿिए सां मिली वञनि, उअं ई चइण में ईंदो आहे, लेकिन मम्मा बाबा जीअं जोड़ी अहिड़ी कोई निकिरे जो मम्मा बाबा खां ऊच हली वञे, इहे त कोई थी न सघंदो आहे। जगत अम्बा जगत पिता ई नामी ग्रह बि आहिनि, उन्हनि जहिड़ी सर्विस करे न सघनि, इहे त निमित ठहियल आहिनि। इन करे कॾहिं हार्ट फेल न थियणो खपे। अच्छा मम्मा बाबा जहिड़ा न त सेकेंड नंबर त ठही सघंदा आहियो न। सर्विस ते मदार आहे, प्रजा ऐं वारिस ठाहिणा त इहा पंहिंजी ॻाल्हि नई आहे न। नई दुनिया रचण लाइ ज़रूरु बाप खे हिन सृष्टि ते अचिणो पए। वॾी रचयिता उहो ई रचयिता आहे न, उहो त चई ॾींदा आहिनि परमात्मा नाम रूप खां न्यारो आहे, परंतु ईअं त आहे न, उन्हनि जो बि कोई दोष न आहे। तक़दीर में हुजे त सम्झनि न। हाणे अगरि उन्हनि खे स्वर्ग में हलणो हूंदो त ज़रूरु बराबरि हाणे बाबा खे पहचाने करे वरसो वठणु लॻी वेंदा। कल्ह बि बाबा चई न, भल सहयोगी आहिनि, लेकिन अञा ताईं उन्हनि खे ईअं नथो लॻे भई असां बि ईअं वरसो वठूं। तक़दीर में हूंदो त सम्झंदा, ॾाढा ईंदा जो सम्झंदा बि की ॻाल्हि त बराबरि ठीकु आहे। कोई चए आत्मा जो रूप नाम रूप न आहे, तॾहिं आत्मा जो नाम किथे, तॾहिं आत्मा नाम किथे पियो आहे। उन्हनि खां पुछो, अगरि कोई चए आत्मा कुझु बि न थींदी आहे त चओ आत्मा कंहिंजो नाम आहे? आत्मा नाम त आहे न। तव्हां सभिनि खे चओ इहा राजयोग असां सिखूं था न, तव्हां सभिनि खे चओ इहे राजयोग असां सिखूं था। परमात्मा परम पिता परमात्मा संगम ते ईंदा आहिनि, राजयोग ज़रूरु संगम ते ई सेखारींदा, तॾहिं त पतित खां पावन ठाहींदा न। त हितां जी ॻाल्हियूं ई न्यारियूं आहिनि। बाप चईंदा आहिनि सिर्फ़ु पंहिंजी खे आत्मा सम्झो, बाप वटि वञिणो आहे। हिन में प्रश्न पुछण जी ॻाल्हि ई न आहे। चईंदा ई आहिनि कि असांजी आत्मा खे न दुखायो, इहा पाप आत्मा पुण्य आत्मा, आत्मा जे लाइ कोई चई न सघे कि हुनजो कोई नाम रूप न आहे। इहे ई असां चई सघंदा आहियूं। भई चईंदा आहियूं इहा पाप आत्मा पुण्य आत्मा, हिन जी आत्मा निकिरी वई, पोइ वरी डॉक्टर्स केतिरे रिसर्च था करनि कि आत्मा कीअं निकिती, कयो था न। त बाबा चईंदा आहिनि आत्मा जे लाइ कोई ईअं चई न सघंदो आहे कि आत्मा कुझु बि न हूंदी आहे। विवेकानंद जॾहिं रामकृष्ण जे साम्हूं वेठो त हुनखे साक्षात्कार थियो, ॾिठईं कि लाइट आई जो मुंहं में प्रवेश थी वई। इहे कुझु ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि। तव्हां चओ असांजो आहे राजयोग, हिन में देह सहे देह जे सभु
मित्र संबंधी आदि खे भुलिजणो पवंदो आहे। असां आत्मा आहियूं, हुन जा ॿार आहियूं, आपस में सभु भाउ आहियूं। अगरि सभी फादर थी वञनि त पोइ फादर ई फादर खे प्रार्थना कंदा आहिनि। हाणे असां राजयोग सिखूं था, इहे राजाउनि जो राजो ठहिण जो योग आहे। ये राजाउनि जो राजा ठहिण जो योग आहे, बाबा चवनि था। त हीअं हुननि खे असां सम्झाए सघंदा आहियूं की बाबा असांखे हाणे अची करे असां आत्माउनि खे पावन ठाहे राजाउनि जो राजा था ठाहिनि, असांखे राजयोग सिखाए करे। त बाबा चवनि था की हाणे त राजी आहे न, त सम्झाइणो असां शांती में रही करे सिर्फ़ु शिव बाबा खे यादि कंदा आहियूं, पंहिंजे खे शरीर सां न्यारो सम्झंदा आहियूं। आत्मा चईंदी आहे मां हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी हुअमि। त नॉलेज जा संस्कार आत्मा में ई रहंदा आहिनि। त नॉलेज जा संस्कार आत्मा में ई रहंदा आहिनि न। आत्मा सुठो व बुरो संस्कार आत्मा में ई हूंदो आहे। आत्मा निर्लेप न हूंदी आहे, इहे सम्झाइणो। आत्मा पुनर्जन्म में ईंदी आहे, घड़ी घड़ी ऑर्गन्स वठिणा पवंदा आहिनि। आत्मा स्टार आहे, भ्रुकुटी जे विच में रहंदी आहे। आत्मा जो साक्षात्कार थियो त उन्हनि सम्झियो हिन में एतिरी ताक़त आहे जो मुझ आत्मा खे साक्षात्कार कराई। आत्मा स्टार आहे, भ्रुकुटी जे विच में रहंदी आहे। आत्मा जो साक्षात्कार थियो त हुननि सम्झे कि हिन में एतिरी ताक़त आहे जो मूंखे आत्मा जो साक्षात्कार कराई। हाणे आत्मा त भ्रुकुटी जे विच में रहंदी आहे, साक्षात्कार कहीं न कहीं फ़र्क़ु छा थियो न। आत्मा आहे असांजी भ्रुकुटी जे विच में, असांखे नज़र अचे न अचे हिन में छा थियो। आत्मा ख़ुदि रहंदी आहे, चईंदी आहे मां स्टार आहियां, मूं में 84 जन्मनि जो पार्ट आहे। अगरि 84 लख हुजनि त एतिरा संस्कार थी वञनि जो पतो ई न छा थी वञे। 84 जन्म मञी सघंदा आहियूं, 84 लख त मञी बि न सघंदा आहियूं। छो जी बाबा चवनि था न कि आत्मा चईंदी आहे पोइ एतिरा संस्कार हुजनि जो पतो ई न छा खां छा थी वञे, छा ई थी वञे। छुटी ॾाढा हाणे बाबा चईंदा आहिनि न कि ॾिसो दुनिया में केॾा सारा कम आहिनि। अॼु माण्हू हिकु माण्हू बि ॾाढा सारा कमु कंदो आहे त ॾाढो परेशान थकिजी पवंदो आहे न। त आत्मा में अगरि 84 लख जन्म त ओतिरो कम बि हुजे, ओतिरा संस्कार बि हुजनि। हाणे असां पावन ठहूं था, बाबा असांखे नर सां नारायण ठाहिण जे लाइ पवित्रता ठाहिनि। हीउ ॾाढो सुठो नशो खपे। तव्हां सां कोई बि डिबेट करणु, तव्हांखे कोई बि कंहिंसां बि डिबेट करण जी दरकार न आहे। देह से तेज सभु धर्म त्याग, पंहिंजे खे आत्मा सम्झो, अशरीरी सम्झणो आहे। भले पंहिंजे शस्त्रनि आदि पढ़ो परंतु डिस्कस छो था करो। जबकि बाप चवंदा आहिनि मामिकम यादि करो ऐं ॿियो फरमाना ग्रस्त व्यवहार में रहंदे कमल फूल समान पवित्र रहो। योग अग्नि सां पाप नाश थींदा आहिनि। भॻवान वाचा आहे, भॻवान बि परमात्मा आहे, उन्हनि खे बि स्टार चईंदा आहियूं न। ॾाढा पॉइंट्स आहिनि, हिन समय न निकिरी सघंदियूं आहिनि। आसामी ॾिसी युक्ति सां उठाइणो आहे। मतिलबु बाबा चईंदा आहिनि न पॉइंट्स त ॾाढा आहिनि, हीअं सम्झायो, लेकिन समय व्यक्ति उन अनुसार असांखे अहिड़ो पॉइंट ॿुधाइणो आहे। भई जेको डॉक्टर हूंदो आहे, इंजीनियर हूंदो आहे, कोई गृहस्थी हूंदो आहे, कोई वापारी हूंदो आहे, त हुनखे उन रीति ज्ञान ॾियणो खपे। बाबा त असांखे ॾाढा सारा पॉइंट ॿुधाया अथई। चओ असां बि शास्त्र पढ़ंदा आहियूं परंतु बाप जो फरमान आहे कि सभिनि खे भुलिजी मामिकम यादि करो। उहो निराकार आहे। आत्मा खे त सभु मञंदा आहिनि, विवेकानंद वारा बि मञंदा आहिनि। आत्मा त सभिनि में आहे, ज़रूरु उन्हनि जो बाप बि हूंदो जेके परमपिता परमात्मा चइबो आहे। इहे सभु पॉइंट्स आहिनि, इहे सिमरन करण सां सदैव पॉइंट्स मिलंदी रहंदियूं आहिनि, स्टीमर भरंदो रहंदो आहे। ये सिमरन मतिलबु घड़ी घड़ी अभ्यास करण सां सघे ॿियो पॉइंट निकिरंदो, वीचार सागर मंथन करण सां। इहे बि जीअं अविनाशी ज्ञान रत्न जो वखर आहे न, सामग्री आहे। कल्ह बि बाबा चई न उन ॾींहुं की वखर भरे करे बांटो।
पॉइंट्स नोट करे रिवाइज़ करो। ये रतन आना, इनखे धारण करण ऐं लिखण जो शौक़ु हुजणो खपे। सुठी तरह सां सभिनि खे सम्झाइणो आहे। आत्मा त सभिनि में आहे, उनजो नाम रूप न आहे। हीअं त चई न सघंदा आहियूं कि आत्मा जो रूप आहे त परमात्मा जो छो न आहे। परमात्मा जो भी निराकार रूप आहे, आत्मा जो भी आहे, लेकिन बाबा शरीर जो रूप न धारण कंदो। उनखे चइबो आहे परमपिता परमात्मा, परम धाम में रहण वारो। केतिरो ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि त हाणे सर्विस करे ॾेखारियो। बाबा चवनि था हाणे सर्विस करे असांखे ॾेखारिणो कि कीअं अलॻि अलॻि माण्हुनि खे असां अलॻि अलॻि पॉइंट ॿुधाए करे इहे सिद्ध कयो कि सभिनि में आत्मा आहे ऐं सभिनि आत्माउनि जो रूप हिकु जहिड़ो आहे। पार्ट अलॻि अलॻि भरियल आहे, लेकिन रूप असांजे रहण जो स्थान असांजो पीउ हिकु ई आहे। बाबा त सर्विस ते इनाम ॾींदा आहिनि। त हाणे जो सर्विस करे ॾेखारे, केतिरो बाबा ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। बाबा त सर्विस करे इनाम ॾींदा आहिनि न। बाबा त केतिरो श्रृंगार कराईंदा आहिनि ज्ञान रत्ननि जो। हाणे असां हितां जा पदमपति न ठहिणु चाहींदा आहियूं। असांखे त खपे विश्व जी बादशाही। असां हितां जा पदमपति थोरी ठहिणु चाहींदा आहियूं। हिते पैसो कमाए छा कंदासीं? हा, हिते एतिरो कमायो जो असांखे शरीर निर्वाह खपे, ऐं अगरि तव्हांजा परिवार वारा आहिनि त उन्हनि जे लाइ खपे। बाक़ी हिते करोड़पति ठहिण जो सपनो, झांसी कमाइण जो लोभ रखंदव त होॾां जी बादशाही न मिली पईंदी। त विश्व जी बादशाही खपे न। असांखे बाबा राजाउनि जो राजा था ठाहिनि न। त विश्व जो मालिक ठहिण लाइ हिते बाबा जी मथे हली करे सर्विस करो। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार ज्ञान रत्ननि जो मिलंदा आहिनि, उन्हनि ते वीचार सागर मंथन करे स्वयं में धारण करिणो आहे। ज्ञान रत्ननि सां सदा भरपूर रहणो आहे। पंहिंजी नारायणी नशे में रहणो आहे। वाहियात ॻाल्हियुनि में कंहिंमें बि न वञिणो आहे। अशरीरी ठहिण जो अभ्यास करिणो आहे। वरदान दुआ ऐं दवा ॿई तन मन जी बीमारियुनि सां मुक्त। दुआ ऐं दवा द्वारा तन मन जी बीमारी सां मुक्त रहण वारा सदा संतुष्ट आत्मा थियो। कॾहिं शरीर बीमार बि हुजे त शरीर जी बीमारी सां मन डिस्टर्ब न थिए, सदैव ख़ुशी में नचंदो रहे त शरीर बि ठीकु थी वेंदो। मन जी ख़ुशी सां शरीर खे हलायो त ॿई एक्सरसाइज़ थी वेंदो। ख़ुशी आहे दुआ, एक्सरसाइज़ आहे दवाई। त दुआ ऐं दवा ॿिन्हिनि सां तन मन जी बीमारी, ख़ुशी आहे दुआ। मतिलबु अगरि असां ॿियनि जे लाइ दुआ कंदासीं त उन्हनि खे ख़ुशी मिलंदी। और ईअं बि चओ कि इहा सदा ख़ुशि रहण ई दवा करणु आहे। ऐं जेकी एक्सरसाइज़ कंदा आहियूं उहा आहे दवाई। त इहे जेको बाबा सके मन ऐं शरीर जी बि एक्सरसाइज़ कंदा आहिनि माण्हू, ऐं मन जी बि एक्सरसाइज़ कंदा आहिनि। हाणे परमधाम, हाणे फ़रिश्तो, हाणे साकारी दुनिया में असां अची वियासीं। त हीअ एक्सरसाइज़ बि सॼो ॾींहुं कंदा हलो ऐं सदा ख़ुशि बि रहो त दुआ ऐं दवा मिली वेंदी। त दुआ ऐं दवा ॿिन्हिनि सां तन मन जी बीमारी सां मुक्त थी वेंदमि। ख़ुशी सां दर्द भी भुलिजी वेंदो। सदा तन मन सां संतुष्ट रहणो आहे। त ज़्यादा सोचो न, अधिक सोचण सां टाइम वेस्ट थींदो आहे, ख़ुशी गायब थी वेंदी आहे। स्लोगन आहे बाबा चवनि था, स्लोगन आहे विस्तार में बि सार खे ॾिसण जो अभ्यास करो त सती सदा हिकु रस रहंदी। वॾी ॻाल्हि में बि सार खे ॾिसो।
अच्छा छा थियो, पोइ स्थिति बि हिकु रस रहंदी। मातेश्वरी जी जा मां वाक्य आहिनि, परमात्मा जी सदगति करण जी गतमत परमात्मा ही ॼाणे, तव्हांजी गतमत तव्हां ही ॼाणो। हाणे इहा महिमा कंहिंजी आहे, यादगार में ॻाईंदा आहिनि श्री परमात्मा जी सदगति करण जी जो मत आहे उहा त परमात्मा ही ॼाणंदो आहे, मनुष्य न ॼाणे सघंदो आहे। मनुष्य जी सिर्फ़ु इहा इच्छा रहंदी आहे कि असांखे सदा जे लाइ सुख खपे, मगर उहो सुख कीअं मिले, जेसिताईं मनुष्य पंहिंजे 5 विकारनि खे भस्म करे कर्म अकर्म न ठाहे, तॾहिं त उहो सुख, तेसिताईं उहो सुख न मिली सघंदो आहे। जेसिताईं मनुष्य 5 विकारनि खे भस्म न करे, कर्म अकर्म न करे, 5 विकारनि खे भस्म न करे, पंहिंजे कर्म खे अकर्म न ठाहे, तेसिताईं सुख मिली न सघंदो आहे। छोजी कर्म अकर्म विकर्म जी गति ॾाढी गहन आहे, जंहिंखे सवाइ परमात्मा जी ॿियो कोई मनुष्य आत्मा उन जी गति खे न ॼाणे सघंदो आहे। बाबा चवनि था कि सिवाइ परमात्मा जी कोई बि मनुष्य आत्मा उन जी गति खे न ॼाणे सघंदो आहे, बाबा ही ॼाणे सघंदो आहे, बाबा ही ॼाणंदा आहिनि न। कर्म अकर्म विकर्म जी गति ॾाढी गहन आहे, उहो बाबा ही असांखे ॿुधाए सघंदा आहिनि, बाबा ही ॼाणंदा आहिनि। जेसिताईं परमात्मा उहा गति न ॿुधाए, तेसिताईं मनुष्य खे जीवन मुक्ति प्राप्त न थिए। इन करे मनुष्य चवंदा आहिनि तुंहिंजी गत मत तूं ही ॼाणे, हिन जी सदगति करण जी मत उहा परमात्मा वटि आहे। कीअं कर्मनि खे अकर्म ठाहिणो आहे, इहा शिक्षा ॾियण वारो परमात्मा जो ई कमु आहे। कीअं कर्मनि खे अकर्म ठाहिणो आहे, इहा शिक्षा ॾियणु परमात्मा जो ई कमु आहे, बाबा ही अची करे ॾींदा आहिनि। मतिलबु ॾिसो, हिन सृष्टि ते जीअं असां कोई मशीन जी प्रोग्रामिंग करे रखंदा आहियूं कि हीअं कंदव त हीअं थींदो, हीअं कंदव त हीअं थींदो, त हीअं ई आहे न। मतिलबु हर हिकु कर्म, हीअ कर्म कंदव इन जे वश थी करे त विक्रम थी वेंदो, हीअ कर्म कंदव, हीअं कर्म कंदव त अकर्म थींदो। त ये गत मत, ये हिकु तरीक़े सां ये जेकी बि रूल्स एंड रेगुलेशन आहे, इहे सभु ठहियलु आहिनि ऐं उहो भॻवान ई ॼाणंदो आहे, बाबा ही ॼाणंदा आहिनि। त कीअं कर्मनि खे अकर्म ठाहिणो आहे, इहा शिक्षा ॾियणु परमात्मा जो ई कमु आहे। बाक़ी मनुष्य खे त ज्ञान न आहे। भले दुनिया में माण्हुनि खे दुनिया जो ज्ञान आहे कि मशीन हीअं ठहींदी, हिनजी प्रोग्रामिंग हीअं करो, लेकिन दुनिया में असां माण्हू जेतिरो बि कमाए, जेतिरो बि पढ़ाई करे, जो बि कुझु करे, लेकिन हुन में सभु कुझु कंदे हुए उन्हनि जो जीवन में सुख शांति ख़ुशी रहे, उन जे लाइ जो प्रोग्रामिंग आहे, अर्थात कर्म कीअं करणा आहिनि, कहिड़ी सोच रखणी आहे, कीअं कर्म करिणो आहे। भले अॼु वॾा माण्हू बि दुखी परेशान छो आहिनि, पैसो कमाइणु सभिनि खे ईंदो आहे, लेकिन हुन पैसे कमाइणु, हुन सुठी पढ़ाई करे, सुठो पंहिंजो जीवन ॿाहिरां खां सुठो त ठाहींदा आहिनि, लेकिन आंतरिक सुख शांति ख़ुशी जे लाइ असांखे पढ़ाई कंदे, धंधो कंदे बि कीअं कर्म करणा आहिनि, कीअं संकल्प करणा आहिनि, इहा इन जी गत, ताकी असांखे सुख शांति ख़ुशी मिले, हिन जी गत मत त भॻवान ई ॿुधाए सघंदो आहे, बाबा ई ॿुधाए सघंदा आहिनि। त इहा शिक्षा ॾियणु परमात्मा जो ई कमु आहे। बाक़ी मनुष्यनि खे बाबा चवनि था, मम्मा चवनि था, बाक़ी मनुष्यनि खे त ज्ञान न आहे, जे कारण उहो उल्टो कार्य कंदा रहंदा आहिनि। हाणे मनुष्य जो पहिरियों फ़र्ज़ु आहे पंहिंजी कर्मनि खे सुधारणु, तॾहिं मनुष्य जीवन जो पूरो लाभ उठाए सघंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।